वालेकुम। लियाकत मीरानी क्लासरूम में सिंधी ग्रामर जे लाइ जेके असांजी क्लिप्स ठहनि थियूं पियूं त जीअं ॿारनि में सिंधी ग्रामर में जेको आहे सो ख़बर पए, ॼाण मिले ऐं ॿोलीअ जे इस्तेमालु करण महिल राइटिंग स्किल्स डेवलप करण जे लाइ जॾहिं उहे कंहिं मज़मून ठाहिनि या जेको आहे सो कंहिं स्टोरीज़ वग़ैरह लिखनि था प्रॉपर ग्रामर इस्तेमालु थियो हुजे। इस्म जा क़िस्म सां जो अॻ में सम्झायो वियो आहे ऐं अॼु असां सिर्फ़ु माज़ी खे डिस्कस कंदासीं। माज़ी छा आहे ऐं सुभाणे इंशाअल्लाह माज़ी या क़िस्मनि जे जेको आहे सो ते साईं डिस्कस कंदो। अॼु तव्हांखे साईं ॿुधाए थो त माज़ी जेको आहे उहो छा हूंदो आहे ऐं माज़ी खे कीअं इस्तेमालु कजे ऐं उनजा मिसाल साईं प्लीज़। अस्सलाम वालेकुम। आज असां ज़मान माज़ी जे बारे में सिखंदासीं। ज़मान माज़ी, ज़मान माना है वक्त ऐं माज़ी माना है गुज़रियल। ज़मान माज़ी में फ़इल जी अहिड़ी सूरत है, इन जी बस पई आहे ज़मान माज़ी जी त फ़इल जी अहिड़ी सूरत है जंहिं मां ख़बर पवे त फ़ाइल को कम गुज़रियल वक्त में कयो त उनखे असां ज़मान माज़ी चवंदा आहियूं। ज़मान माज़ी असांखे इहो न ॿुधाईंदो आहे त उनखे केतिरो वक़्तु गुज़रियो आहे, उनखे थोरो वक़्तु थियो आहे या घणो वक़्तु थियो आहे। बसि उहो असांखे इहो ई ॿुधाईंदा आहिनि सिंपल त गुज़रियल वक़्त में को कमु थियो, उन जे बारे में असांखे ॿुधाईंदा त असां उनखे ज़मान माज़ी चवंदा आहियूं। मां तव्हांखे ज़मान माज़ी जा ॿ टे मिसाल ॾेई सम्झायां। मिसाल त कोई घर वया, ॾिसो कोई घर वया, कोई फाइल आहे, घर वया हिते वया घर वया फेल आहे। घर वया जेको वञण वारो कमु आहे इहो असांखे ॿुधाए थो फाइल ते जेको वञण वारो कमु आहे उहो थी चुको, उहो थियो गुज़रियल वक़्त में। इहो असांखे नथो ॿुधाए त उनखे केतिरो टाइम थियो आहे, उनखे थोरो वक़्तु गुज़रियो आहे या घणो वक़्तु गुज़रियो आहे। बसि हिकिड़ो कमु आहे जेको गुज़रियल वक़्त में थी चुको। या ॿियो मां तव्हांखे मिसाल ॾेई सम्झायां त मूं ख़त लिखियो, मूं ख़त लिखियो। हाणे ॾिसो मूं फाइल आहे, ख़त मफ़ऊल आहे, हिते आहे लिखियो। ही लिखियो जेको आहे उहो फ़इल आहे। इहो असांखे सिंपल ॿुधाए थो त बसि जेको ख़त लिखण वारो कमु आहे उहो थी चुको आहे, उहो थियो आहे, त हिनखे असां चवंदासीं ज़मान माज़ी। ओके बाबा।